बिरासिटी मां ख़बर ॾींदा हलूं त बिरासिटी तालके जे आल सिंध प्राइमरी टीचर्स एसोसिएशन जूं चूंडूं थी गुज़रियूं। चूंडुनि में तालीम दोस्त पैनल 90 वोट खां बख्शल सुमरो पैनल खां खटे वियो। तालीम दोस्त पैनल 501 वोट खयां, जॾहिं त संदसि मुक़ाबले में बख्शल सुमरो पैनल 411 वोट खणी सघियो। चूंडूं खटण खां पोइ तालीम दोस्त पैनल जे उम्मीदवारनि ऐं संदन हिमायती उस्तादनि गुलनि जा हार पारे दूल शरनाइन सां जुमरियूं हणी ख़ुशी जो इज़हार कयो वियो। ख़ुशी में मिठाइयूं विरायूं वयूं। उन मौक़े ते चूंडजी आयल सदर उस्ताद गुलाम मुस्तफ़ा सोलंकी चयो त असां सदाईं बिना कंहिं फ़र्क़ जे उस्तादनि जा जाइज़ मसइला हल कया आहिनि ऐं ईअं ख़िदमत जो जज़्बो जारी रहंदो। जॾहिं त इलेक्शन में टोटल वोटनि जो तइदाद 1030 हो, जंहिं मां 914 वोट कास्ट थिया हुआ। चूंडुनि में टोटल 2 पैनल तालीम दोस्त पैनल ऐं बख्शल सुमरो पैनल जो मुक़ाबलो हो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।